फ़ी कलामिहिल कदीम वल ख़िताबिहिल अज़ीम फ़रफ़अना लक ज़िक्रक सदक़ल्लाहुल मौलाना अज़ीम। जेको दुरूद पाक पढ़ा मूंसां गॾिजी पढ़ाइजो। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स हर रोज़ मूं ते 3 दफ़ा दुरूद पाक पढ़ंदो, क़यामत जे ॾींहुं उनखे मुंहिंजी शफ़ाअत नसीब थींदी। तंहिंजे करे जॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो आहे चवंदो आऊं बि इहा ड्यूटी ॾियां, अवां बि सभु गॾिजी ॾियारियूं, त कम अज़ कम अॼोको ॾींहुं अव्हांखे यादि ॾियारियूं, वरी इंशाअल्लाह अव्हां पाण यादि कंदव। चल अल्लाह साईं चल हुज़ूर जी दर जी सची ग़ुलामी ऐं मोहब्बत ऐं इश्क़ इत्तिबाए सुन्नत रसूल नसीब फरमाए। मोहब्बत सां दुरूद पाक पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला रसूलिल्लाह। पहिरीं त माज़रत, कुझु कलाकनि मूंखे देरि थी वई। मूं टाइम हिते ॾिनल हो, जलसो हीअ ई हो ख़ासि, पर के दोस्त महिरबान हो शहदादपुर खां परियां बकर मोरी जे पासे में हिकु ॻोठु आहे बचल संक्रासी, उन में जलसो हो। उन्हनि मूंखे दोस्तनि हुजत कयो त मग़रिब खां बाद मुंहिंजे हिते इशा ताईं पहुचींदो। चई हा। आऊं उते पहुतो त लाउड मूंखां पोइ आयो। अधु कलाक लॻण में सेटिंग करण में लॻो। पोइ इहा महिरबानी कयूं जो पहिरीं मूंखे हिकिड़ी तिलावत हिकिड़ी नात ॿुधायूं, मूंखे ॾिनो वारो। इहा महिरबानी थी। माण्हू 20-25 वेठा, 20-25 ॿार मिड़ी उनखे बयानु करे भॼी आयो तव्हांजे जलसे में। त उन लाइ आऊं मोहतरम व मुकर्रम साईं मोहतरम चार मोहम्मद साहब शुरो, असांजे पाड़े जा बुज़ुर्ग ऐं अल्लाह जे कामिल वली साईं पीर फ़कीर शुरो रहमतुल्लाह अलैह जा सजाद नशीन ऐं अल्हम्दुलिल्लाह सल्फ़ सालिहीन जी सूरत, उनखे ख़ुशामदीद चऊं था। साईं जो पंहिंजो प्रोग्राम आहे, मूंखे उते वञिणो हो, पहिरीं उते अचिणो, पर हाणे देरि थी वई, उन करे हाणे वरी वापसि में इंशाअल्लाह साईं जे तॾहिं ते हाज़िरी ॾींदासूं। अल्लाह जे कामिल वली हज़रत पीर फ़कीर शुरो रहमतुल्लाह अलैह बारगाह में कुल शरीफ़ पढ़ी पोइ इंशाअल्लाह वेंदासीं। अल्लाह शाला मुंहिंजी अव्हांजी हाज़िरी नसीब फरमाए, क़बूल फरमाए। प्यारा मुस्लमान भाउरो, कलाकनि खां मूंखे ॾुखियो खणी लॻो हुजे, पर इंशाअल्लाह अज़्ज़ हाणे ऐं सुठो नात ख़्वान हाफ़िज़ साहब खे ऐं ख़ासि वठी आयुसि। मुंहिंजो हाफ़िज़ साहब हलो पंहिंजी गाॾीअ में शहदादपुर खां वठी हेसि ताईं आया आहियूं, वरी इंशाअल्लाह गॾु आहियूं। सो अल्हम्दुलिल्लाह उन महफ़िल खे जुमाए छॾियो। तव्हांजो थक इंशाअल्लाह ख़तमु थी वेंदो। आऊं बि इंशाअल्लाह 15 खां 20 मिंट गुफ़्तगू करे पंहिंजी जाइ वठंदुसि। पोइ ख़ुसूसी किताब साईं जिन जो आहे इंशाअल्लाह। साईं हज़रत अल्लामा मौलाना ख़तीब अहले सुन्नत साईं मौलाना मोहम्मद ईसा नईमी साहब असांजा सुठा आलिम बि आहिनि ऐं सवेल खां वेठा इंतज़ारु पिया कनि, उनखे घणो इंतज़ारु कोन कराइबो। प्यारा मुस्लमान भाउरो, जे मदीने वारे जा ग़ुलाम आहियूं, जंहिं ते कलमो पढ़ियोसीं, शान बि उनजो ॻाइबो। अॼु उन्हनि शयुनि जो ज़िक्र कबो जिन खे अकुल बि कोन्हे, दिमाग़ बि कोन्हे, अखियूं बि कोन्हनि, कन बि कोन्हनि, पोइ बि रसूलुल्लाह खे सुञाणंदा। छाजे करे त अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, मुस्तफ़ा असां तुंहिंजी शान खे बुलंद करे छॾियोसीं। उहे शयूं असीं त भला मौलवी वटि वियासीं, तक़रीरूं ॿुधियूंसीं, बयान ॿुधासीं, मदरसनि में पढ़ियासीं, आलिमनि सम्झायो, मोहब्बत इश्क़ वेठो, पर इन्हनि शयुनि खे जिन खे अकुल कोन्हे, दिमाग़ कोन्हे, अखियूं कोन्हनि, कन कोन्हनि, पूरो कंहिं हुज़ूर साईं जिन जी अज़मत दिलि में विहारी। अल्लाह फरमायो आऊं आहियां वरफ़अना लक ज़िक्रक, मुस्तफ़ा तुंहिंजी शान खे बुलंद करण वारो ऐं ज़ात पाण आहियां। न को मौलवी जी तबलीग जी ज़रूरत आहे, न को कंहिं किताब पढ़ण जी, न के फेसबुक मां हदीस ॿुधण जी। ऐं उन्हनि खे बि हुज़ूर जी मोहब्बत ऐं इश्क़ ॾेखारींदुसि, उन्हनि खे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ में झुमाईंदुसि। जिन खे अकुल दिमाग़ अखियूं बि कोन्हनि, उनखे बि हुज़ूर जी मोहब्बत ॾींदुसि। मशहूर हदीस आहे, हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जुमे जो ख़ुतबो ॾींदा हुआ त खजीअ जो थुड़ हो, उनजे मथां वेही हुज़ूर ख़ुतबो इरशाद फरमाईंदा। बनी नज्जार हिकिड़ो ख़ानदान हो, जंहिं वटि पाण वटि सिंधी में वाढा, लखा, ॾखण चऊं, उनजो तर्जुमो अरबी में बनी नज्जार आहे। उहे बनू नज्जार जी औरत जिन महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो त हुज़ूर जिन हिकिड़े काठ जे थुड़ जे मथां, खजीअ जे थुड़ जे मथां वेही ख़ुतबो पिया ॾियनि, उनखे ॾुख थियो त हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर जो केॾो वॾो मक़ाम,
हुजूर जे लाइ का कुर्सी काने, का मिंबर ठहियल कोन्हे, हिकिड़ो थोरो बेसुरो माण्हू दुनिया जा काफ़िर ॿिया मुखालिफ़ सॼण पंहिंजा दुश्मन ॾिसंदा को महबूबनि साईं ते टोकणे सुठी ॻाल्हि कोन्हे। साईं जे लाइ को कुर्सी ठाराइणु घुरिजे, को मिंबर ठाराइणु घुरिजे। ओॾी महिल निमाज़ पढ़ी घर वई, उन वक़्त में औरतूं मस्जिद में ईंदियूं हुयूं, इजाज़त हुई, बाद में वरी हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला ज़माने में बंदि थी वियो। उन औरत पंहिंजे पुटनि खे चयो त महिरबानी करे को मिंबर ठाहे ॾिजो ऐं रसूलुल्लाह खे ॾियां। हुज़ूर उन मथां चढ़ी ख़ुतबो फरमाइनि। ॾुखियो थो लॻे मूंखे, साईं जिन हेॾा काइनात जा सरदार वेठा छाजे मथां, खजनि जे थुड़ जे मथां चढ़ियो, तंहिंजे करे महिरबानी करे। हुननि चयो हा मां सदोरा पुट हा। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ उन्हनि मिंबर ठाहियो। मिंबर खणी ख़मीस जो हिकिड़ो ॿ ॾींहं पहिरीं हुज़ूर साईं बारगाह में आई, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ मिंबर हिन मथां चढ़ी तव्हां ख़ुतबो इरशाद फरमाए दो। हुज़ूर साईं क़बूल फरमायो, मस्जिद में रखियो वियो। जुमे जे ॾींहुं आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मथां वेही ख़ुतबो ॾियणु बयानु करणु शुरू कयो। साहबा फरमाईंदा सॼी जमायत वेठी आहे, हुज़ूर ख़ुतबो पिया ॾियनि, आस्ते आस्ते रोअण जो आस्ते आस्ते आवाज़ शुरू थियो। जीअं को माण्हू आस्ते आस्ते रोए, आस्ते 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 रोंदे 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 उछगारूं थियनि, ईअं बाक़ाइदे आवाज़ थी वियो। असीं हैरान थियासीं, कंहिं माण्हू जो अखियूं बि कोन थियूं, लुड़क कोन पिया वहनि, कंहिंजे मुंहं जो तासुरात बि रोअण वारा कोन्हनि, ऐं सभु माण्हू बाज़ार ते सही से वेठा आहिनि। हीअ आवाज़ किथां पियो अचे असां कोन सम्झो, पर जंहिंजे लाइ रुन ई पियो उनखे ख़बर हुई त केरु ऐं केरु त कंहिंजे लाइ थो रोआं, ऐं उनखे ख़बर आहे त मुंहिंजे दर्दनि खे ॿुधण वारो केरु आहे। सुभान अल्लाह। हुज़ूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में करे रोई त ॾिसो, हुज़ूर रहमत लिल आलमीन। हुज़ूर पंहिंजे दौरान ख़ुतबो शरीयत थी चए थी, ख़ुतबे जे दौरान इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून हक़ न बि चवण बि जाइज़ कोन्हे। शरीयत चवे थी सुभान अल्लाह माशाअल्लाह अल्लाहु अकबर चवण बि जाइज़ कोन्हे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख़ुतबे जे दौरान पंहिंजो ख़ुतबो छॾे ऐं उन खजीअ जो थुड़ जेको कुंड में पियो उन वञी हुज़ूर भाकुर पाता। पाण पंहिंजे सीने सां लॻायो, छो थो रोई? अर्ज़ु कंदे या रसूलल्लाह ऐं कोजो होसि, मूंखे तव्हां छॾे ॾिनो, तव्हां हुनजे मथां महिरबानी करियो, इहा साद त मूंखे हासिलु थिए। नबी जो सरदार मुंहिंजे मथां चढ़ी ख़ुतबो ॾे, ऐं पंहिंजे पाण फ़ख्र सां चवां त काइनात जो सरदार, नबीअ जो इमाम, रसूलनि जो अॻुवाण मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ी पियो ख़ुतबो ॾे। इहा साद त मूंखां खसियो न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो था, जेकॾहिं इनखे राज़ी करियां वरी होॾां वरी उहा कुर्सी रोई पवंदी, मिंबर रोई पवंदो। ऐं ॿियो हुन इश्क ऐं मोहबत सां औरत मिंबर ठाहे आई आहे, उनजे मथां उनखे बि ॾुख थींदो त मुंहिंजो हुज़ूर साईं वापसि करे छॾियो। उन खां वॾी ख़तरनाक ॻाल्हि त इहा हुई, जेकॾहिं ईअं हुजे हा त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेहना थुड़ जे मथां, पोइ असां मुला हिते कुर्सी ते कोन, हिते थुड़ पिया हुजनि। मुल हुनखे इजाज़त कोन्हे, पर हुन कुर्सियुनि ते लहे करे वेहूं हा। साईं ईसा बि थुड़ जे मथां वेही तकिर करे हा, असीं बि सही त पीर सभु इजाज़त ई कोन्हे, नबी साईं कोन्हे तव्हां केरु थींदा आहियो? पर हुज़ूर साईं जिन हालात खे सम्झो, ज़रूरत आहे ईअं न कजे जो पोइ खज हर हेॾी मस्जिद ॾाढी सुहिणी, पर आख़िर में कुंड में पियो हुजे आहे खज जो थोरो जहिड़ो बेसुरो लॻे हा। त हुज़ूर फरमायो न रो न, बाक़ी तोखे ॿ ऑप्शन ॾियां थो, उहे क़बूल कर जेको तोखे खपे। अल्लाह साईं कहिड़ा? साईं फरमायो हिकिड़ो इहो आहे त आऊं तोखे मस्जिद जे ॿाहिरां ज़मीन जे अंदरि पोखियां, तो मां वणु पैदा थी वञे, मुकमिल वणु थिए, साओ थी वञे हलियो, उनजो फल बि झली, मुंहिंजा बच्चा अहल बैत, मुंहिंजा साहबा, मुंहिंजा निमाज़ पढ़ण वारा, मस्जिद नबी जा सभु तुंहिंजे फल मां फ्रूट खाई सॼी क़यामत ताईं तूं मौजूदु हुजे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿियो ऑप्शन इहो त तोखे आऊं उते दफ़न करे छॾियां मस्जिद नबी जे अंदरि, ऐं क़यामत जे ॾींहुं तोखे पाण सां गॾु जन्नत में वठी वञां। हो थोरो दिमाग़ कोन्हसि, पर अकुल होसि, सुञातई त हीअ दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर आख़िर वरी ख़तम थी वञणो आहे, पर छो न रसूलुल्लाह सां गॾु जन्नत हलिया वञो। हा या रसूल आख़िरी ऑप्शन मूंखे मंज़ूर आहे, इहो मूंखे पाण सां गॾु साईं फरमायो बसि पोइ रो न, बसि रोंदड़नि खे मुंहिंजो मुस्तफ़ा भाकुर न पाईंदो आहे। जेको चाहे थो रसूलुल्लाह जा भाकुर न थींदो न, रोअणो पवंदो, इश्क में लुड़का हाणा पवंदा। लतीफ़ साईं फरमायो था
ये रोअण सां रीझन त रातो ॾींहुं धुआं रोआं धरती सभु धुआं लुड़कण सां लतीफ़ चए मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थियनि ऐं सॼी एतिरो रोंदो सॼी धरती खे पुसाए छॾींदो बिल्कुलु राज़ी थियनि पर कुर्बान वञा हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं ख़ामोश थी ख़ामोश थी हाणे ॿुधायो त इन खज जे थुड़ खे ॿुधायो कंहिं त हीउ नबी साईं आहे अखियूं कोन थो सुञातई कि त इहो नबी साईं आहे दिमाग़ कोन थो सुञात इहो कीअं फ़ैसिलो वरितई त जन्नत में मूंखे वञण वारो लॻाए हिते न जन्नत मोकिल हुज़ूर साईं इहो भाकुर कीअं सुञाते त हीउ ॿिए कंहिंजो भाकुर कोन्हे हुज़ूर जो भाकुर आहे इहो खजी जे थुड़ खजी जो थुड़ कंहिं मस्जिद में पढ़ण वियो के मदरसे में दाख़िला वरितई के जामिया में के स्कूल में के हाई स्कूल में के यूनिवर्सिटी में के कॉलेज में के फेसबुक ते हदीसूं पढ़ी त नबी साईं जो शान मूंखे मोहबत करणी आहे न इहो अल्लाह बग़ैर दिलनि जे बि हुज़ूर जी मोहबत दाख़िल करे बग़ैर दिमाग़ जे बि हुज़ूर अलैहिस्सलाम जो इश्क उन जे थुड़नि जे अंदरि दाख़िल करणो मुंहिंजो अल्लाह कुर्बान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे नमाज़ खां बाद में सहाबा खे फरमायो मस्जिद जे अंदरि क़ब्र खोटियो अॼु बि उहो हुज़ूर जे मस्जिद नबवी जे अंदरि दफ़न थियल आहे क़ब्र खोटी वई जीअं इंसान खे दफ़न थींदो बाक़ाइदा ईअं खणी दफ़न कयो हुज़ूर साईं दफ़न करे फरमायो त हाणे खजी जा थोरा पोइ इंशाअल्लाह पाण जन्नत में मिलंदासीं हुज़ूर जी मोहबत इहा आहे त खजी जे थुड़ खे जन्नत ते पहुचाए तूं त इंसान आहीं वो इंसान पंहिंजी क़िस्मत ते फ़ख्र कर त अल्हम्दुलिल्लाह से रसूलुल्लाह जा उम्मत आहियूं हुज़ूर खजी जे थुड़ खे ना उमेद कोन था करनि तोखे मूंखे किथे ना उमेद शाइर फारसी में तूं कयो तूं कुझा दोस्तारा कुझा कुनी महरूम तूं बा दुश्मना नज़रदारी दुश्मननि जे मथां नज़र तो कनी दोस्तनि खे किथे छॾींदे या रसूल असीं तुंहिंजे इश्क में जेके झूमूं था मोहब्बत में ॻायूं था नातो पढ़ूं था ग़रीब मिसकीन 100 रुपया 500 रुपया दिहाड़ीअ वारा ग़रीब मिसकीन वरी नाथवान पढ़ंदो वरी उन मां वीचारा 5 रुपया भाड़ो करे वेंदा तेल भराईंदा वरी उहे बि ॾींदा उन्हनि खे छा पता न असीं त मुला लाइ करे वेठा आहियूं खायो पियो पैसा वठी वेंदा अव्हां जे इश्क खे ईमान खे सलाम सॼो ॾींहुं पघर वहाए सॼो ॾींहुं गर्मियूं करे अव्हां जे रोज़ी लता अल्लाह अकबर कुर्बान वञा रसूलुल्लाह जे नाले ते उन्हनि मज़ूरनि उन्हनि मिसकीननि माण्हुनि सॼो ॾींहुं गाॾे ते बीही सॼो ॾींहुं बाहि ते बोड़ रध करे सॼो ॾींहुं मज़दूरनि सां गॾु पघर वहाए वरी उहे 5 रुपया उन मां पोइ नबी साईं जे नात पान खे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नात पढ़ी थी तो आलिम हुज़ूर जो शान बयान दे इहो इश्क न आहे ॿियो छा आहे असांजो ईमान हुज़ूर कोन सॼींदा हाणे सोचो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे जन्नत मोकिलियो हा हुज़ूर जी मर्ज़ी आहे जन्नत में चाहिनि त वण जे थुड़ खे जन्नत मोकिले ॾींदा केरु हुज़ूर खे चवणो साईं छो थो करीं जन्नत इंसान लाइ ठहियल आहे थुड़नि जो छा इंसान वेंदो त शादियूं कंदो इंसान वेंदो हुनखे हूरूं मिलंदियूं इंसान वेंदो हुनखे खाधा जन्नत जा मिलंदा बाग़ महलनि में रहंदो थुड़ उते वञी छा कंदो ॿियो कहिड़ो कमु जन्नत में पर न केर हुज़ूर के चवे वल सौफ युतीक रब्बुक फतरदा मुस्तफा जो जंहिंमें तूं राज़ी अलावा असीं तोखे अता करे ॾींदो तूं थुड़नि खे मोकिलियासीं कोई छो तूं थुड़नि खे मोकिली हाय हाय वरी अॻियां हलो हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो काफ़िर आयो चईंदो या रसूल ए मोहम्मद या रसूल त कोन चयो न ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अल्लाह जा नबी आहियो ऐं फरमायो हा ओ परियां वॾो वण कोन्हे इनखे हुकुम कर त तुंहिंजे चवण ते हलियो हुजे पोइ आऊं कलमूं पढ़ंदुसि न त आऊं तोखे कोन कलमूं मञींदुसि कोन साईं फरमायो आऊं कोन थो चवां वञी मुंहिंजो न्यापो ॾिस मुंहिंजे न्यापे ते ईंदो कुर्बान वञा साईं जिन न्यापनि ते वण अचो वञनि उस शख़्स तो चवे त आऊं वियुसि पंधु करे वण खे ओ वण तोखे नबी साईं सॾियो आहे वण पंहिंजूं पाड़ूं पटी हिन पासे करे वरी हिन पासे करे पंहिंजूं पाड़ूं पटी वरी पोयां थी अॻियूं पाड़ियूं पटी वरी पोयां थी पोएं पासे वारियूं पाड़ियूं पटे जीअं हिकिड़ी टंग वारो मंडो माण्हू हले ईअं टुपा खाईंदे 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 हुज़ूर जे बराबरि में पहुची अदा असीं सॼे वण खे सभु मुला ॿाहूं ॿुधूं त महिरबानी कर तुर छा असांखे ॾेखंदो कोन पर मुस्तफ़ा जे न्यापे ते वण हलियो आहे वण जी ख़बर ही आम मनु आहे हिन ही मूंछड़ो आहे हू रसूलुल्लाह ये वणनि जे दिल में मोहब्बत विझण वारो केर मुंहिंजो अल्लाह उन जे सोचनि में तब्दील करण वारो केर मुंहिंजो अल्लाह छो त अल्लाह फरमायो वरफाना लक
मुस्तफ़ा ॿिया त पढ़ी करे अनपढ़े पढ़ियलनि खे बग़ैर मदरसे में दाख़िला जे बग़ैर कंहिं तबलीग करण जे बग़ैर कंहिं सम्झाइण जे बग़ैर कंहिं किताब पढ़ण जे इन्हनि थोड़नि जे दिलनि जे अंदरि मोहब्बत विझण वारो मुंहिंजो अल्लाह उहो तुंहिंजे चवण ते हलिया ईंदा। अचो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां आ जाओ ॿुधाए था केरु आहियां चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु कलमा पढ़ी ॿुधाया छा कलमा पढ़ी ॿुधाया नबी साईं ते हाय हाय ज़बान बि कोन्हे आवाज़ ज़बान सां निकिरो कीअं उन्हनि आवाज़ कढिया दिमाग़ खां सवा सुञातऊं कीअं कननि खां सवा हुज़ूर जे पैगाम खे ॿुधऊं कीअं पैगाम खे न्यापे खे त हुज़ूर जो न्यापो आयो आहे बग़ैर पेरनि जे हलिया कीअं हर हिकु शइ पंहिंजो पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो अलॻि मौजूदो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम ॿ ॻाल्हियूं टी ॻाल्हि हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल उहद युहिब्बुना व नुहिब्बुहु जबल उहद असां सां मोहब्बत करे थो असीं उन सां मोहब्बत कयूं। हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक आया कुछ ॾींहं गुज़रिया त मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ काफ़िरनि हिकिड़ो इतिहाद ठाहियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोमिननि जे मथां हमलो कयूं त साहबा इकराम जंग लाइ तयार थिया विया जंग थी काफ़िर हाराए विया पर हिकिड़ी उन्हनि खां भुल थी वई भुल इहा थी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तीर अंदाज़नि खे फरमायो हिन जाइ ते वेठा हुजो केरु पंहिंजी जाइ न छॾे जेसिताईं आऊं न चवां। जंग ख़तम थी काफ़िर भॼी विया माल छॾे विया ॾिसूं सभु विया हलिया हाणुनि खे पक थी त हाणो ई पिया हलिया भॼी हू पंहिंजूं जायूं छॾे पंहिंजा मोर्चा छॾे विच में जी गॾिया काफ़िरनि वरी पोयां लिकी मोर्चनि में संभाले हाणे उहो विच में वेठा न मथां जी तीर अची 70 साहब इकराम शहीद थिया। अल्लाह अकबर हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां साहब इकराम पंहिंजा साम्हूं बीह रहिया हुज़ूर साईं जे मथां जेके तीर अचनि साहब पंहिंजे आङुरियूं अॻियां कनि हिकिड़े साहबी जूं आङुरियूं टुकड़ा टुकड़ा थी वञनि पर शाबस हुजे हिकिड़ी भॼे थी वञे ॿी आङुर भले भॼे पर रसूलुल्लाह हथनि सां तीर रोके कुर्बान साहबा जे इश्क़ में आख़िर साहब इकराम गॾिजी हमलो कयो वरी काफ़िर भॼी हलिया हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हाणे उन जनाज़ा खणण लाइ फरमायो त हाणे जनाज़ा खणो जंग त उते थी ख़तम थी हाणे हलो जनाज़ा खणी हली मदीने में दफ़नायूं था मदीने खां 5 किलोमीटर ॿाहिरि 3 माइल ॿाहिरि जो जबल उहद आहे जनाज़ा जो खयूं तेॾी महिल अल्लाह अकबर ख़ासि करे हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला खे खयूं साहब पोयां ॾिठो त जबल उहद लुॾे पियो ऐं पंहिंजी जाइ पियो छॾे हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जबल जबल तूं किथां थो वञी तूं छा लाइ थो लुॾी या रसूलल्लाह पंहिंजो चाचो अमीर हमज़ा मूंखे ॾियो ऐं हुनखे पंहिंजे हंज में सुम्हारियो हिनखे खणी न वञो साईं जंग हिते लॻी शहीद हिते हो त मुंहिंजे पासे में हाणे त आऊं मशहूरु आहे जबल उहद कहिड़ो त अमीर हमज़ा सुतल आहे इहो खणी मूंखां न वञो साईं जे वेंदा आऊं बि पुठियां ईंदो हाणे जबल जो अचे त मदीने सॼी शहर खे टोड़े ईंदो न जबल जबल ऐं मके पाक जेको शहर आहे तव्हां करे वञो अलाह साईं अव्हांखे नसीब फरमाए असांखे वरी नसीब फरमाए त हिकिड़ी जाइ ते जबल वरी थोरा 2 टे घर वरी परियां जबल ईअं जेको ईअं मको ईअं मदीनो वरी सिधो पेले न माना मदीने खां 5-4 माइल परे जबल आहे न सॼो मदीनो साफ़ जीअं आम तरह जे शहर पंहिंजा शहर ईअं हाणे जो विच में मदीनो अची वञे सॼे शहर खे टोड़े जबल उहद अची वञे जेकॾहिं त शहर खे टोड़े विच में अची वञे सॼो हुनजो बैलेंस हेठि मथे थी वञे अल्लाह अकबर त हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया जबल तूं वे तोखे असीं ॾे था वञूं तूं त हुज़ूर जे दर तां केरु ख़ाली कोन हुया मतिलबु जबल उहद चविया मूं हुज़ूर खे अर्ज़ु कयो मूंखे जवाबु ॾिजी ॾिनो न ऐं पंहिंजो चाचो त ॾिजी ॾियां मुंहिंजे दर तां ख़ाली न वञे जेको सवाल न कयो या सखा आहे मुस्तफ़ा जी कुर्बान वञे हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाणे हिते क़बर खोटियो पोइ क़बरूं खोटियूं हिकिड़ी वॾी क़बर खोटी वई जंहिंमें ग़ालिबन 6-8 साहब इकराम उन में दफ़न थिया 3 वरी अलॻि अलॻि दफ़न थिया चोथों हज़रत अमीर हमज़ा वरी अलॻि दफ़न थियो उते उन्हनि जूं क़बरूं मौजूदु आहिनि पोइ हुज़ूर सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ख़मीस जे ॾींहं ते उते ईंदा हुआ ऐं हज़रत अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला जे क़बर ते फातिहा पढ़ंदा
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वेंदा पोइ जबल उहद ते वेंदा। एक जंग पे उन जंग में हली त काफ़रनि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां लॻा जॾहिं आख़िरी जेको हमलो कयो जेको मूं सवेल ॻाल्हि ॿुधाई थोरी ॻाल्हि रहिजी बि वञे त उते हुजूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अकेला थी विया। अचानक हमलो ते 70 साहबा गॾु शहीद थी वञनि हलिया। लखे त कोन हुआ 200 हुन मां 70 साहबा शहीद थी विया। हाण हुजूर साईं अकेला थी विया त हुजूर साईं जबल जी तरफ़ विया त जबल पाण फाटी पियो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन अंदर विया जबल वरी गॾिजी वियो पर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जाइ छॾे ॾिनी जो माण्हू उन अंदर बीह सघे। ईअं हुजूर खे माना ईअं संभाल पंहिंजे ईअं सम्झो त कच्छ में संभाले वरितईं त को काफ़र जो तीर तलवार हमलो मुस्तफ़ा करीम अलैहि सलाम ते जबल बि हुजूर जा गार्डन कुर्बान वञो साईं जी ज़ात तां। अच्छा हाणे अर्ज़ करियां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ उन जबल उहद तां मोहबत कंदा पाण फरमायूं त अल उहद युहिब्बुना व नुहिब्बुहु जबल उहद असां सां मोहबत को असीं सां मोहबत कयूं था। पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी ईंदा हुआ पोइ हिक दफ़े हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर हज़रत उमर हज़रत उस्मान इहे हज़रत अली कोन वरी इन्हनि खे गॾु वठी जबल उहद ते आया। जबल उहद ते आया त जबल उहद ॾिठो त हुजूर बि आया आहिनि वरी पंहिंजनि ख़लीफ़नि खे पंहिंजे ॿिनि सहुरनि खे हिकिड़े न्याणे खे सभिनी जन्नतनि खे वठी आया त ॾाढो ख़ुशि थियो जे अचो त झूमे हीअं करे त हीअं थियो त हेठि मथे पियो थियो न साईं खुड़ी बीरा छो थो हेठि मथे थी या रसूल तव्हां आया आहियो झूमा पियो मदीने वारे साईं मुंहिंजा कदम मुंहिंजे मथां लाथा आहिनि रसूलुल्लाह जो मरो पाण त आया पंहिंजे ख़लीफ़नि खे वठी आया। जबल हुजूर जे इश्क में झूमण कंहिंजो अक़ीदो आहे असीं झूमूं था मोला काज न ईअं न करियो आहे असीं हुजूर साईं रातूं था पढ़ूं नाराज़ न थियो अल्हम्दुलिल्लाह। जबल उहद बि हुजूर जे इश्क में मोहबत कई इहा हदीस मां साबित आहे ऐं जबल उहद बि हुजूर साईं सां मोहबत में हो ऐं उन खां पोइ जबल उहद हज़रत अबू बकर उमर सां उस्मान सां मोहबत कंदो। हूअं हुजूर वेंदा एतिरो घटि पर जॾहिं हुजूर टिनी ख़लीफ़नि खे वठी आयो त ख़ुशि थियो साईं पाण बि आयो पंहिंजो साथ बि वठी आयो त अल्हम्दुलिल्लाह। जबल उहद बि हुजूर सां मोहबत कंदो हुजूर जे सहाबा सां मोहबत कंदो अल्हम्दुलिल्लाह। हुजूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमाया बीर त बीह रहियो। हुजूर फरमायो क़यामत साहबनि चयो या रसूल छा छाजे करे लुॾियो ज़िलज़िलो छा न ज़िलज़िलो को लुॾण मक़सद कोन असल में असीं आयासीं जबल उहद इश्क में हुन खां बर्दाश्त कोन थियो हुजूर जे मोहबत में झूमी आका करीम अलैहिस्सलाम जी ज़ात तां कुर्बान वञो जो जबल जंहिंजे इश्क मां जबल खे के सम्झा त इहो नबी साईं अची जा त ख़ुशि थी जा झूम जा ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत में कीअं ॿुधायो इहो अल्लाह आहे बग़ैर दिलनि जे बग़ैर अखियुनि जे बग़ैर दिमाग़ जे बग़ैर ॿुधण जे अल्लाह साईं उन जे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत उनजे दिलि में विझो छॾे उनखे मदरसे में पढ़ण जी जबलनि खे ज़रूरत ई कान्हे अल्लाह साईं हूअं ई इश्क ॾेई छॾियो आहे कंहिं जलसे मिलाद वञण जी ज़रूरत ई कान्हे अल्लाह साईं हूअं ई इश्क ॾेई छॾियो आहे। अल्लाह अकबर हुजूर साईं फरमायो क़यामत में इन जबल उहद खे ऐं सिफारिश कंदो अल्लाह साईं हिनखे जन्नत में मोकिलियो वञे पोइ हिनखे खणी मलाइके जबल उहद खे खणी जन्नत में रखंदा ऐं उलमा फरमायो त जन्नत जो जेको मेन गेट आहे उन गेट जे साम्हूं जन्नत जे मेन गेट ते जबल उहद हूंदो इनखे ज़ियारत करे पोइ माण्हू यहाँ फिरी जन्नत में। तव्हां ॾिठो न बैंक्वेट अॼुकल्ह अॻे माण्हू शादी हाल खुला पिया हूंदा हाणे वरी बैंक्वेट वरी मेन गेट ते भित लॻी पई वेलकम भली करे आया ख़ुशि आया नू ख़ुशि आमदेद जी आया नू अहलन वसालन मरहबा ये लिखा पिया हूंदा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा लफ़्ज़ त जबल माना पहिरीं पहिरीं इब्तिदा में ख़ुशामद जेका कंदो जन्नतनि जी उहा जबल उहद कंदो पहिरीं पहिरीं उन्हनि जी ज़ियारत नसीब थींदी जन्नत जूं हुरूं पोइ जन्नत जा महल पोइ जन्नत जा खाधा पोइ पहिरीं पहिरीं जन्नत में दाख़िल थियण सां जबल उहद जी ज़ियारत छो न हुजूर सां मोहबत कंदो हुजूर जी मोहबत या त पत्थर खे जन्नत पहुचायो छॾे तूं त आऊं इंसान आहियूं हुजूर सां मोहबत कंदा आहियूं इंशाअल्लाह जन्नत आहे ई हुजूर जे ग़ुलामनि लाइ ठहियल दोज़ख आहे हुजूर जे मुनकरनि लाइ ठहियल हुजूर अल्लाह जे रसूल जा मुनकर काफ़िरनि ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा गुस्ताख उन्हनि जे लाइ ठहियल आहे जन्नत आहे हुजूर जे मुहिबीन ऐं आशिकीन जे लाइ अल्लाह साईं चल असांखे अव्हांखे अल्लाह जे रसूल जी सच्ची मोहबत ऐं हुजूर जे सुन्नतुनि जी इत्तिबा नसीब फरमाए व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह। नारे तकबीर।